जॾहिं असीं पंहिंजे मुशाहिदे ते गौर करियूं था त असांखे पंहिंजे आसपास केतिरियूं जानदार ऐं बेजान शयूं नज़र अचनि थियूं, जिन में शामिल आहिनि हवा, बाहि, पाणी, मिट्टी, जबल, पत्थर, इंसान, जीत जणिया वण ॿूटा ऐं केतिरियूं ॿियूं शयूं। छा तव्हां कॾहिं गौर कयो आहे त इहे सभु शयूं आख़िर छा जूं ठहियल आहिनि? असीं हिन वीडियो में सिर्फ़ु जानदार शयुनि जिन में ॿूटा ऐं जानवर शामिल आहिनि उन्हनि जी बनावट ऐं ॿिए जे बारे में पढ़ंदासीं। जीअं को कारीगर सिरुनि ऐं सीमेंट खे मिलाए करे माड़ी या इमारत तयारु करे थो, अहिड़ी तरह फितरत बि जानदारनि जे जिस्मनि खे कुझु एकनि मां बणायो आहे, जहिड़ो कि जिस्म का जहिड़ी जॻदी इमारत हुजे। जीअं कंहिं बि इमारत या माड़ीअ जो बुनियादी एको सिर हूंदो आहे, बिल्कुलु अहिड़ी तरह जानदारनि जे बुनियादी एके जो नालो जीव घरड़ो आहे। ऐं लफ़्ज़ जीव घरड़े जो मतिलबु आहे ज़िंदगीअ जो नंढो घर जंहिं में ज़िंदगी रहे थी। जीव घरड़े खे अंग्रेज़ीअ में सेल सॾियो वेंदो आहे। जानदारनि जो जिस्म जीव घरड़नि मां ठहियल आहे ऐं उन जी बनावट कुझु हिन रीति आहे। जीव घरड़ा मिली करे ओजा या टिश्यूज़ ठाहिनि था। टिश्यूज़ या ओजा पाण में ॻंढिजी उज़वो बणिजनि था ऐं अहिड़ी तरह मुख़्तलिफ़ उज़वा जुड़ी करे हिकु सरिश्तो तरतीब ॾियनि था ऐं सरिश्ता मिली करे हिकु जिस्म जोड़नि था। यादि रहे त कुझु जानदारनि जा जिस्म हिकु घरड़े वारा त वरी कुझु जानदारनि जा जिस्म घण घरड़े वारा थियनि था। हिकु घरड़े वारा जानदार यानी यूनिसेल्युलर ऑर्गेनिज़म्स। हिकु घरड़े वारा जानदार घणो करे पाणीअ में मौजूदु हूंदा आहिनि, यानी उहे ढंढुनि, तलाहनि, दरियाहनि, समुंडनि में ऐं घिमियल इलाइक़नि में जहिड़ोकि वणनि जे थुड़नि, ज़मीन या मिटीअ में मौजूदु रहनि था। हिकु घरड़े वारनि जानदारनि में ज़िंदा रहण लाइ सभई ज़रूरी अमल जहिड़ोकि चुरपुर करणु, खोराक खाइणु, साह खणण जी सलाहियत पिणु मौजूदु हूंदी आहे। हिकु घरड़े वारा जानदार तमामु नंढड़ा ऐं सन्हड़ा हूंदा आहिनि। उन्हनि जे सेलनि में ख़ासि क़िस्मनि जी का बि तरतीब कान हूंदी आहे। हिकु घरड़े वारनि जानदारनि जा मिसाल ॿूटनि में योगलिना ऐं क्लेमेडोमोनास आहे ऐं जानवरनि में एमोबिया ऐं पैरामीशियम आहिनि। घण घरड़े वारा जानदार यानी मल्टी सेल्युलर ऑर्गेनिज़म्स। घण घरड़े वारा जानदार आम तरह हिकु घरड़े वारनि जानदारनि खां जिसामत ऐं कदबत में वॾा थियनि था। घण घरड़े वारा जानदार हुअण करे हर हिकु सेल या खुले खे पंहिंजो ख़ासि अलॻि अलॻि कमु करणो पवे थो। इन करे घण घरड़े वारो जानदार वधीक मुनज़िम हूंदो आहे। घण घरड़नि वारनि जानदारनि जा घरड़ा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा थियनि था। हीअ जानदार पाणीअ में जीअं हैड्रा, मच्छी ऐं ख़ुश्कीअ ते जीअं पाज़, फरन ऐं नारेल जो ॿूटो हूंदा आहिनि। जीव घरड़े खे असीं आम अख सां ॾिसी न सघंदा आहियूं, इन करे असांखे खोदबीनीअ जे मदद जी ज़रूरत हूंदी आहे। खोदबीनी हिकु नज़र वारो आलो आहे जंहिंजी मदद सां शयुनि खे तमामु वॾो करे ॾिसी सघिजे थो। खोदबीनी असांखे तमामु नंढियुनि शयुनि खे ॾिसण ऐं सम्झण में मदद करे थी, जहिड़ो कि जीवड़ा, जरासीम या जीव घड़ा वग़ैरह वग़ैरह, जेके असीं खुलियल अख सां आम तरह ॾिसी कीन सघंदा आहियूं। परी कंपाउंड खोदबीनी जे ईजाद जो सहरो डच साइंसदान ज़ाकिरस जॉनसन जे मथे सरसबजो वञे थो, जंहिं 1590 में ऐनक में इस्तेमालु थींदड़ शीशनि खे हिकु पाइप में अहिड़ी तरतीब में रखियो जंहिं में शयुनि जो अक्स 3 खां 10 दफ़ा वॾो नज़र अचे पियो। पर इन खां अलावा बि केतिरनि ई ॿियनि साइंसदाननि उनखे बहितर खां वधीक बहितर बणायो ऐं उन जो साइंसी इस्तेमालु बि कयो। मिसाल तौरु 1665 में रॉबर्ट हुक नाले हिकु अंग्रेज़ साइंसदान पहिरियों दफ़ो जीव घरड़े जो मुशाहिदो खोदबीनीअ जे ज़रिए कयो ऐं उन जी पेंसिल जे मदद सां तस्वीर पिणु ठाही। रॉबर्ट हुक पंहिंजे जग मशहूरु किताब माइक्रोग्राफिया में केतिरनि ई नंढड़नि जिस्मनि जूं वाज़े तस्वीरूं अवाम खे ॾेखारियूं, जिन जो इन खां अॻु तसवुर बि न कयो वेंदो हो, ऐं इहे तस्वीरूं अॼु जे जदीद खोदबीनीअ ज़रिए कयल मुशाहिदे सां हूबहू मिलनि थियूं। खोदबीन जे ईजाद खां पोइ साइंसदाननि केतिरियूं ई बीमारियूं पैदा कंदड़ जरासीम दरियाफ़्त कया ऐं उन्हनि बीमारियुनि जो दुरुस्त ऐं तुरत इलाज करण जे क़ाबिल थी विया। ॾिसण वारो हिसो यानी आई पीस, जंहिंमें लेंस रखियलु हूंदो आहे, हिन में ॾिसण वारी शइ जो वॾो अक्स नज़र ईंदो आहे। खोदबीन जी बाहि या झल खोदबीन खे झले बीहे थी। स्टेज ते मौजूदु खोदबीनीअ में ॾिसण लाइ स्लाइड रखण जे कमु अचे थो। एडजस्टमेंट वारा गोला यानी नॉब्स मुख़्तलिफ़ ऑब्जेक्टिव लेंस जी मदद सां खोदबीनीअ खे फोकस में रखंदा आहिनि। पायो यानी बेस खोदबीनीअ खे हिकु हंधि बीहारण में मदद करे थो। पर्दो जिस्म खे ॾिसण वारे लेंस में दाख़िल थींदड़ रोशनी खे ज़ाब्ते में रखे थो। खोदबीन जो डिघो ऐं मुख्य ट्यूब जेको ॾिसण वारे हिसे खां ऑब्जेक्ट ताईं डिघो हूंदो आहे। नोज़ पीस गोल प्लेट खे फेराईंदो आहे, जंहिंमें जिस्म खे ॾिसण लाइ मुख़्तलिफ़ लेंस रखियल हूंदा आहिनि। जिस्म जे मुशाहिदे वारे लेंस मुशाहिदे हेठि आयल जिस्म तां मोट खादड़ रोशनी हासिल करे उन जो वॾो थियल अक्स ठाहे थो, जेको अख वारे तरफ़ रखियल लेंस जी मदद सां ॾिसी सघिजे थो। स्टेज ते मौजूदु क्लिपूं स्लाइड खे क़ाबू झले बीहनि थियूं।
रोशनदान वसीले रोशनीअ जे ज़रियनि मां रोशनी हासिलु थींदी आहे।